अस्सलाम वालेकुम। सेंट टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, महांगाई दिहाड़ीदार तबके जी चेल चिबी करे छॾी आहे ऐं ही मौजूदा वक़्त में जेके बिजली जी सूरत हाल आहे दिहाड़ीदार मज़दूरनि खे उहा हिकिड़ी बदतरीन लोड शेडिंग वारी सूरत हाल में दिहाड़ीदार जेको मज़दूर आहे उनजी दिहाड़ी बि केतिरनि शोबनि सां वाॻियल माण्हुनि जी नथी थिए। जेकॾहिं दिहाड़ीदार तबिको जो रोज़गार बि न थिए ऐं इहे महांगाई जी चोट चढ़ियल सूरत हाल हुजे त ज़िंदगी केतिरी न ॾुखी थी वेंदी, उनजो अंदाज़ो लॻाइण को आंजो कोन्हे। सो दिहाड़ीदार तबिके जे हवाले सां जहिड़ी तरह सां रिक्शा हलाईंदड़ मज़दूर आहे, कारखाने ते कमु कंदड़ मज़दूर आहे, या को ॿी फैक्ट्री आहे उते बि दिहाड़ीदार मज़दूर कमु करे थो उन ते, सो बिजली न आहे त पोइ उहो कोन था हलनि। इवन जेकॾहिं लोहार के कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि उन्हनि जो बि बिजली को सवा वहिंवार कोन थो हले, छो जो उन्हनि जी बि समूरी दारोमदार रोज़गार जो बिजली ते आहे ऐं बिजली न हुजण जे करे उन्हनि जो रोज़गार नथो थिए ऐं हेॾी महांगाईअ में उन्हनि खे ॼण त बुखूं काटणियूं पवनि थियूं। इन सूरत हाल बाबति सेंट टीवी न्यूज़ जैकबाबाद जे ज़िले रिपोर्टर ज़हीन सरकी मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो त उन हेठे तबिके दिहाड़ीदार तबिके जी राय ॿुधूं। जी अज़हर साहब, जैकबाबाद हुजे, सिंध हुजे या पाकिस्तान हुजे, महांगाई जो तूफ़ान आयल आहे। सरकार पारां दावाऊं त कयूं वयूं महांगाई खे घटि कयो वेंदो, पर महांगाई घटि थियण जो नालो न पई वठे। जॾहिं बजट ईंदी आहे, बजट खां अॻु में अवाम खे ख़ासि करे जेको नंढो मुलाज़िम हूंदो आहे उनखे उमेदु आहे त सरकार पारां पघारनि में जेको आहे वाध कई वेंदी, पर हिन बजट खां पोइ जेको ख़ासि करे नंढो मुलाज़िम आहे 1 खां 16 जी ग्रेड ताईं उन मुलाज़िम जी पघार में का बि वाध एतिरी क़िस्म वॾी का वाध न कई वई। महांगाई जेकी आहे उहा चोट चढ़ियल आहे। मिसकिन माण्हू हुजे, पुरियत माण्हू हुजे, ग़रीब माण्हू हुजे, रोज़गार माण्हू हुजे, रेडी हलाईंदड़ हुजे या जेको आहे रक्शो वारो कारोबार कंदड़ हुजे या ॿियो जेको पुरियत हुजे, उनजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे हिन महांगाई जे दौर में। छो त अटो हुजे, खंडु हुजे, चांवर हुजे, गिहु हुजे, खाइण पीअण जी शयूं हुजनि या ॿियूं ज़िंदगी में इस्तेमालु करण शयूं हुजनि, उनजा जेके रेट आहिनि चोट चढ़ियल आहिनि। उनजा जेके क़ीमतूं आहिनि आसमान सां ॻाल्हाइनि थियूं। पोरियत केतिरो कमाए थो डेली, जेको मुलाज़िम आहे उनजी केतिरी पघार आहे, उनजा घर जा ख़र्च केतिरा आहिनि, हू ज़िंदगी कीअं गुज़ारे थो, हू खाइण पीअण खां अलावा बड़ी बीमारी या ज़िंदगी जो ॿियो कारोबार आहे उनखे कीअं मुंहुं ॾिए थो। इहे सुवाल खणी जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ख़ासि करे पोरियतनि सां, नंढे मुलाज़िमनि सां ॻाल्हाईंदासीं त हिन महांगाई वारे दौर में ज़िंदगी कीअं गुज़ारनि था, ज़िंदगी जे गुज़ारण लाइ उनखे केतिरी जेको आहे जिदोजहद करणी पए थी, केतिरो उनखे पतो हुअणो पए थो, कहिड़ी कहिड़ी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। सरकार पारां जेकॾहिं उन्हनि खे का सहूलियत ॾिनी वई आहे त कहिड़ी सहूलियत आहे, जेकॾहिं न ॾिनी वई आहे त उनजा कारण कहिड़ा आहिनि ऐं सहूलियतूं महांगाई न घटि करण जे करे हू केतिरा परेशान आहिनि। छो त सरकारी अस्पताल में वञिजे त उते दवायूं कोन्हनि, सरकारी स्कूल में वञिजे त उते तालीम कोन्हे, सरकारी शइ का बि हुजे उते कुझु बि न आहे। ऐं इहे जेके मिसकिन माण्हू आहिनि ज़ाहिर आहे उहे तालीम जे लाइ, सिहत ऐं तालीम बुनियादी सहूलियतूं आहिनि, उन्हनि जे लाइ हू जेको आहे ज़ाहिर आहे उन्हनि खे जेको आहे तालीम ऐं सिहत हासिलु करण लाइ सरकारी अस्पतालनि में या स्कूल में तालीम न मिलंदी त हू जेको आहे प्राइवेट ऐं ख़ानगी तरफ़ अस्पतालनि ऐं स्कूलनि तरफ़ तवजो थींदा। इहे सभु सुवाल खणी, सॼा मसइला खणी तो माण्हुनि खां पुछा कंदासीं त उनजो छा चवणु आहे, ज़िंदगी गुज़र कीअं थी थिए, महांगाई जे दौर में हू कीअं था रहनि। महांगाई तमामु घणी थी वई आहे ऐं गवर्नमेंट मुलाज़िमनि जी बि जेकी पघारूं वधायूं आहिनि उहो बि न वधाइण जे बराबरि आहिनि। ऐं ॿियो जो ग़रीब मज़दूर त सफ़ा पिसियल आहे, उन खे ॿ टाइम जी मानी खाइण जे लाइ बि लाचार आहे वीचारो। पोइ असांजी गुज़ारिश इहा ई थींदी त हुकूमत खां तव्हांजे तवसुत सां त जेतिरो थी सघे महांगाई जे तनासुब सां पघारूं बि वधायूं वञनि ऐं घटि में घटि पघार जेके मज़दूर जी आहे महीना 50,000 थियणु खपे। उहो दिमाग़ में अर्ज़ु करे चुकियुमि न साईं त घटि में घटि जेकी बि ग़रीब पोरे जी पघार आहे त 50,000 थियणु खपे घटि में घटि। छो जो पंहिंजे ॿचड़नि जे लाइ उहो पंहिंजो राशन बि पूरो नथो वठी सघे इन पैसनि में, त पोइ ॿियो मामिलो कीअं कंदो। बिजलियुनि जा बिल आहिनि, गैसनि जा बिल आहिनि, ॿिया मामला आहिनि, बीमारी बड़ी आहे, हर शइ आहे, उन्हनि खे कीअं मुंहुं ॾींदो। जेसि ताणी उन वटि कुझु हूंदो त अॻिते करे सघंदो, न त मजबूर लाचार थी मरी वेंदो। बसि इन में गुज़र सफ़र न थींदो आहे, गुज़ारो थी वेंदो आहे इन में, माना उहो हिसाब सां न थींदो आहे। महांगाई जो हिसाब सां ॾिसो था, महांगाई केतिरो वधी वियो आहे,
बस ॿार बचनि खे पाढ़ूं था, 2 टाइम जो मानी निकिरे थो। बस हाणे छा करूं, घर में वेही बि नथा सघूं, मड़ी कुझु असांजो निकिरे थो, कुझु ख़र्चो पाणो निकिरे। बस सब्ज़ी महांगो आहे, ॿियो अलाह तव्हांखे निकिरे इहो राशन अको पको सुको इहो शइ महांगो आहे, ॿियो असांजा मोची जा सामान मामा इहो सस्तो थिए त पोइ गुज़ारो थी वेंदो। भला अस्पताल सरकारी अस्पताल में दवाऊं मिलनि थियूं? न, उहो दवा बि सिर्फ़ु पर्ची लिखे ॾींदे, 2 दवा ॾींदे, 3 दवा जा पैसा वठंदई। स्कूलनि में तालीम मिले तो उहो हिसाब सां तालीम नथो मिले, महीना 3 महीना ॿारनि खे छुटी ॾींदा आहिनि। मां साईं रक्शो हलाईंदो आहियां। केतिरो डेली कमाईंदा आहियो? रक्शे में इहो 400-500 रुपयो कमाईंदा भाईजान। केतिरी महांगाई आहे, ज़िंदगी कीअं थी गुज़रे? महांगाई हद खां वधीक आहे, जो असां सवारी किरायो घुरूं था मज़ा असां सां बि ज़ुल्म आहे बाबा। एतिरो महांगाई, असां पेट्रोल महांगो, मोबिल महांगो, अॻे मिलंदो 300-250 में, हाणे वरी 700-800 मोबिल थियो आहे। का बि कारोबार न आहे, एतिरी महांगाई, हद खां वधीक महांगाई आहे। घर वञूं था, घर में पूरी तरह हिकु सिर कमाइण वारो काॾे वञूं, घर हलायूं, रक्शो ठारायूं, बीमार सीमार का शइ बि न आहे। हे गवर्नमेंट असांखे सफ़ा ईअं करे छॾे, रक्शे वारा का शइ न आहे साईं, का शइ न आहे। उहो ई अञा उन खां वधीक थिए थो, उन खां अञा वधीक थिए थो, का शइ अमल न आहे, का गवर्नमेंट का शइ क़दम नथो खणे। असां ग़रीब आवाम, हिकु ॾींहुं कमाई आहे, हिकु कमाई न आहे। ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थिए थो? बसि इहो अलाह हलाए थो, बाक़ी गवर्नमेंट नथो हलाए। इहो वज़ीर आज़म जेका सरदार वेठा आहिनि। सर महंगाई ज़्यादा आहे, छा कमाईंदा आहियूं सॼे ॾींहं में 700-500 वधि में वधि 800 रुपयो तेल में पूरा आहियूं। ॾिसंदा हिकु माण्हू खे इलाज करे विहाइणो पवंदो आहे गाॾी में। सो बसि अलाह जी ज़ात हलाए थी, बाक़ी असां में हाल त न आहे। केतिरी महांगाई, कहिड़ी कहिड़ी शयूं महांगियूं? महंगाई सर ॾिसो था, गिहु महांगो, अटो महांगो, खाइण जी हर शइ महांगी। हाणे तेल चढ़ियो आहे सर, असां मिसकीन माण्हू सॼो ॾींहुं हणी लोड़े वधि में वधि। तव्हांखे पाण खे ख़बर आहे, वधि में 800-500 खणी वञूं था घर ॾे, उनमें गिहु वठूं, अटो वठूं, खंडु वठूं, तेल वठूं, या बचड़नि खे तालीम ॾियरायूं, कंहिंखे पढ़ायूं, छा कयूं सर? ईअं ई आहे सर, बसि किथे मिलनि थियूं, किथे बीहणो थो पए। जेकॾहिं सुबुह जो बचड़ा 7 बजे वञनि था त रुली 1-2 थी वञनि था। बसि करीम रब आहे, अमीर जो हर को आहे, ग़रीब जो अलाए। गवर्नमेंट खे छा करणु खपे? गवर्नमेंट खे असांजे मथां गौर करणु खपे। असां ग़रीब आहियूं, असां मिसकीन आहियूं, असांजे लाइ शयूं सस्तियूं करणु खपनि। जीअं अटो आहे, गिहु आहे, तेल आहे, इहो असांजे लाइ सस्तो करणु खपे, जेको मटीरियल आहे असांजे खाइण पीअण जो। सो उन्हनि जी महिरबानी थी वेंदी आहे। आला इदारे खे असांजी अपील आहे सर। महांगाई त घणी आहे, हाणे महांगाई जो छा ॿुधूं, छा वठूं छा न वठूं। हितां जो किरायो बि ॾिस, हितां गाॾी ते खणी आहे बि 600-700 वठनि था। 600-700 कमाऊं था पाण सॼे ॾींहं में नथा। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं महांगियूं आहिनि खाधे पीते? हर शइ महांगी आहे, कहिड़ी सस्ती आहे? हर शइ महांगी आहे, जेकी ॾिसो हर शइ महांगी आहे। का शइ बि माना की न, सुई आहे जेकी चांदनि जी सुई, उहा बि 1.5 रुपए जी सुई थी वई आहे। हाणे मां महांगाई केतिरो ॿुधाऊं, बसि अलाह हलाए थो, दुनिया खे ठाहियो अथसि, हलाइणो बि उन खे आहे। पोरियो कंदा आहियो, घणो डेली कमायो था? इहो 500-600 रुपया कमाईंदा आहियूं। हा, हिकिड़ी नंढड़ी आहे, हुनखे पढ़ायो था? हाणे दाख़िल करणु 5 साल जी हाणे थींदी, पोइ दाख़िल कराइजो। तव्हां त 500 कमायो था, कीअं थींदो? बसि अलाह साईं हलाईंदो साईं, जेको नसीब अलाह ताला पैदा कयो आहे उहो ई पालण वारो आहे, उहो पंहिंजे खज़ाने मां ॾिए थो। हाणे ॾुखियाई अलाह साईं बसि महिरबानी आहे, अलाह ताला महिरबानी हुजे। या गवर्नमेंट जेतिरी बि महांगाई करनि, कुझु बि नथो थी सघे। गवर्नमेंट खे सस्ता बि करणु खपे। इहा थींदी बि न साईं, सॼी ज़िंदगी न थींदी, छो जो करे पाण खाइनि था, हर शइ पाण खाइनि था, कंहिं ग़रीब खे मिले कुझु नथो। टी वारनि खे जसा जो जेको आहे महांगाई जो इशू तव्हां जेको खयो आहे, महांगाई त पूरे मुल्क में आहे, पर बदकिस्मती असां जेकाबाद वारनि जी आहे। असांखे जेको आहे कामोरा अहिड़ा मिलंदा आहिनि जेके सियासी सिफ़ारिश ते ईंदा आहिनि, जेके पंहिंजे AC वारे कमरनि में जेको आहे महदूद हूंदा आहिनि, जेके ॿाहिरि न निकिरंदा आहिनि। प्राइस कंट्रोल ते का हिननि खे जेको आहे परवाह न आहे। तव्हां ॾिसो रमज़ान शरीफ़ जी भलारी ईद गुज़री, जेको वॾो गोश्त 900 रुपये किलो हुयो, उन में 1000 रुपयो कयूं। जेको ॿाकरो गोश्त छेले जो जेको आहे 1800 रुपयो हले पियो, उहो 100 वधायूं। वरी आई वॾी ईद ॿाकरी, उन में जेको आहे वरी 100 रुपयो वधायूं। हाणे उहो गोश्त 1100 मिले थो वॾो गोश्त, ऐं जेको आहे नंढो गोश्त जेको आहे 2000 रुपयो मिले थो। ऐं तव्हां अटे जा रेट ॾिसो, एतिरो माना जेको आहे कणिक जो ज़ख़ीरो जाम थियो, हर शइ थियो। अटो हिन टाइम तव्हां बाज़ारि में वठणु वञो, तव्हांखे 100 रुपये खां प्लस मिलंदो। गिहु वठणु वञो, तव्हांखे जेको आहे महांगो मिलंदो। तव्हां का बि शइ मार्केट में वठणु वेंदव, तव्हांखे महांगी मिलंदी। हालांकि जेको आहे हिते जेको आहे ज़िले इंतिज़ामिया एतिरी नाइल आहे, पंहिंजे AC वारे कमरनि ताईं महदूद आहे। बसि सियासी सिफ़ारिश ते अचनि था, उहे उन बसि हिकिड़े माण्हू खे ख़ुशि करनि था, जंहिंजे थ्रू अचनि था। बाक़ी अवाम ॼाणे, अवाम जो जेको आहे अलाह ॼाणे।
आवाम जे लाइ हिननि खे का बि जेको आहे दिलचस्पी न आहे। आवाम ते केतिरो महांगाई जो बर्डन पए थो, केतिरो जेको आवाम लोड़े थी, हिननि खे इन शइ जी का बि परवाह न आहे। सरकार बजट पेश करण अॻ में जेको आहे वॾी दावाऊं कंदी आहे या हुकूमत जोड़ण अॻ में दावाऊं कंदी आहे त महांगाई घटि कंदासीं, सहूलियत कंदासीं, उन्हनि ते अमल थिए थो? कहिड़ो अमल थियो आहे? तव्हां ॾिसो, सरकार जेको आहे बजट में बि जेको आहे आवाम खे जेको आहे लोड़ायो आहे। बजट सिर्फ़ु उहो पंहिंजे माना जेको आहे पघारूं वधाइण जे लाइ, पंहिंजा जेके बि माना उन्हनि जा मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे सिधो करण जे लाइ जेको आहे पेश कंदा आहिनि। आवाम खे को रिलीफ न ॾींदा आहिनि। सरकारी स्कूल में कहिड़ो ॿारु पढ़े थो? तव्हां जंहिं सरकारी स्कूल जो जेको मास्तर आहे, तव्हां उन खां पुछा कयो त तुंहिंजो ॿारु किथे पढ़े थो? उहो पंहिंजे ॿार खे जेको आहे कराची इस्लामाबाद जे स्कूलनि में पढ़ाइनि था। हिते जेको आहे तूं असांजा ग़रीब मिसकिन जा ॿार आहिनि जंहिंखे तालीम नथी मिले, उहे उस्ताद अचनि था। अॼुकल्ह जेको टच मोबाइल जो, फेसबुक जो, टिकटॉक जो शौक़ु थियो आहे, हर को टिकटॉक ठाहिण में, फेसबुक हलाइण में पूरो आहे। का तालीम न आहे, का हो न आहे। जेका तव्हां दवा जी ॻाल्हि कई, तव्हां एॾी वॾी सिविल अस्पताल आहे, उते वञो, तव्हांखे जेको आहे इमरजेंसी वार्ड में जेको आहे सिरिंज बि न मिलंदी। एतिरी बजट आहे, ख़बर न आहे उहो केरु खाई थो वञे, कंहिंजे बिब में वञनि था। ऐं जेको आहे हादसो थिए थो, पोइ उनजे लाइ एम्बुलेंस बि माण्हू जेको आहे प्राइवेट करनि था, या जेको आहे उन्हनि खे का जेको आहे समाजी तनज़ीमां उन्हनि खे जेको आहे मुहैया करनि थियूं। जंहिंजा वसा आहिनि समाजी तनज़ीमनि ताईं पहुचनि था, उन्हनि खे मिलनि थियूं। न त जेको आहे हर को प्राइवेट एम्बुलेंस सां कराए थो वञे। का सहूलियत न आहे जैकाबाद में। जेकॾहिं इंसान खे जेको आहे खुराक खपे, 3 टाइम सुबुह जो नाश्तो बि हुजे, मंझंदि जी मानी बि हुजे, राति जी मानी बि हुजे, जेकॾहिं मज़दूर माण्हू आहे उहो, तव्हां यकीन कयो त हिकिड़ो दफ़ो जेको आहे ॾींहं में खाए थो। इन अहिड़ी महांगाई में जेकॾहिं 4 फ़र्द आहिनि, 4 वधीक न 4 फ़र्द आहिनि घर जा, उन्हनि में हिकु न हिकु बीमार हूंदो। उनजी जेका मेडिसन आहे उहा वठण बि उनखे जेको आहे महांगी पवंदी, ऐं जेको आहे खाइण त पंहिंजी जात आहे। सो इन जे करे ग़रीब जा हालात तमामु जेके आहिनि पुठिते पियल आहिनि। हिन महांगाई जे करे तव्हां ॾिसो कमकार बि माना ठिप थी विया आहिनि। तव्हां बाज़ारूं वञो, वीरान लॻियूं पियूं आहिनि। अॻे जैकाबाद जे बाज़ार में दुकानु किराए ते न मिलंदो हुयो। हाणे हिन टाइम वञो, तव्हांखे हर घिटी में 2-4 दुकाननि जे मथां पेनाफिलिक्स लॻल हूंदो, दुकानु किराए जे लाइ ख़ाली आहे। छा आहे? कारोबार न आहे। महांगाई कुझु मथां आहे, कुझु जेको आहे ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली आहे, जेको आहे उन्हनि खे जेको आहे सर्च नथी करे। उन्हनि जा जेके ऑफिसर आहिनि उहे AC जे कमरनि ताईं महदूद आहिनि। भुॻड़ा हलाईंदा आहियूं साईं। केतिरो कमाईंदा वठी? इहो घटि में घटि 800-700। जी हा। महांगाई आहे? महांगाई कीअं न आहे साईं? खंडु 180 रुपए किलो, अटो महांगो, गेहूं महांगो, खंडु महांगी। इंसान 700 में छा कंदो? पोइ हालात ओड़ा लॻा पिया आहिनि। अलाह माफ़ी करे, अलाह इन हुकुमराननि खे हिदायत ॾे, को रिलीफ ॾियनि। रिलीफ ॾींदा हुयो स्टोर, उहे बि विया तबाह थी। हर शइ खाई आहे, रेलवे खाई आहे, यूटिलिटी स्टोर खाई आहे, हर शइ खाई आहे, तबाह करे हुकुमरान। दावाऊं त कंदा आहिनि इलेक्शन वॻ में या बजट वॻ में, पोइ त ॾींदा न आहिनि। आहिनि किथे साईं? कोई बि न आहे। बसि अलाह माफ़ी करे, ग़रीब जो कोई बि न आहे, सवाइ अलाह खां कोई बि ग़रीब जो न आहे। दुकानदार पाण बि रेट वधाइनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। साहिबु DCO साहिबु न निकिरंदो त पोइ हाणे हर को पंहिंजी मनमानी त कंदो न ज़रूरु। DCO साहिब जो फ़र्ज़ु आहे उहो निकिरे न, आवाम खे ॾिस सुजाॻ थिए, हेॾे होॾे रेट जाचे, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे न। रेशको हलाईंदा आहियूं। केतिरो कमायो था डेली? महांगाई केतिरी आहे? घणो कमु बचे? तेल गंज महांगो आहे ऐं कमाई एतिरी आहे न। महांगाई वॾी आहे। 400-500 कमायूं था, सॼे ॾींहुं हलूं था, तेल में पूरा ई नथी पए। 2 रुपया लाहिनि था, 10 रुपया 20 रुपया चाढ़नि था मथे। असांजो इहो आहे ग़रीबनि जो त घटि कनि तेल, महांगाई घटि कनि। 400-500 वारा त घर न हलाए सघंदा। केतिरी ॾुखियाई थिए थी? 400-500 में पोइ कहिड़ी कहिड़ी शयूं ख़रीद कयो था? केतिरी ॾुखियाई थिए थी? खंडु आहे, पती आहे, सामान आहे, अटो आहे, इहो हर शइ महांगो लॻो पियो आहे। हा, भला महांगाई ॾाढी आहे, गवर्नमेंट खे छा करणु खपे? गवर्नमेंट खे इहो अपील आहे त घटि कनि, ग़रीबनि ते रहम कनि। हा, तव्हांजे सरकारी अस्पतालनि में या सरकारी स्कूल में तालीम वठण में केतिरी ॾुखियाई थिए थी महांगाई में? वॾी महांगाई थिए थी। हरियो की त पढ़ाई त सफ़ा चढ़ी वई आहे ग़रीबनि खां। महंगाई चोर ते चढ़ी वई आहे। हुकूमत खे का परवाही न आहे साईं। असां 600 थियो आहे गिह जो किलो, ग़रीब रोअनि था। हाणे 600 थियो आहे, 300 पेट्रोल थियो आहे, 250। तमामु घणी महांगाई आहे। आवाम जी चेल भञी छॾी आहे। महांगाई तमामु शयूं जेकियूं आहिनि महांगियूं थी चुकियूं आहिनि। हिन दौर में एतिरी को आमदनी आहे कोन। ॾींहों ॾींहुं माण्हुनि जी चेल भञी छॾी आहे। तमामु वधीक महांगाई आहे।
माण्हू सभु परेशान लॻा पिया आहिनि। को काॾे वञे थो, को परेशानी, को ख़ुदकुशियूं करे थो उन महांगाई जे करे, को घर हलाए नथो सघे, जेको तमामु वधीक महांगाई आहे। मज़दूर तबिको त सफ़ा असली महांगाई जे करे सफ़ा असली चुथजी वियो आहे। उनजी छा मज़दूरी हो आहे, जेको आहे त पोइ मज़दूरी आहे 800 रुपया, 1000 रुपयो, 1000 में छड़ो जेको आहे साईं हिकिड़ी शइ मिले थी, तेल मिलंदो, अटो मिलंदो, ॿियो काथूं सब्ज़ी वठे, सब्ज़ी महांगी, तेल महांगो, चांवर महांगा, हर शइ महांगी थी वई आहे। सम्झो साईं, गवर्नमेंट खे इहो आहे त साईं कंट्रोल कयो, एतिरी जो बजट अचे थी, को कंट्रोल कयो महांगाई ते। ख़ुदा के ग़रीब अवाम जे लाइ को अहिड़ो को सिस्टम ठाहियो ताकि को ग़रीब को रिलीफ वठी सघे। नंढो मुलाज़िम हिन टाइम ॾाढी तकलीफ़ सां माना वक़्तु गुज़ारे थो पियो। हिकु वाइट कलर माण्हू आहे, न को घुरी सघे थो पियो, न का महिनत मज़दूरी उन खां थी सघे थी हिन वक़्तु, छो त उहो पघार ते डिपेंड करे थो पियो। हाणे तव्हां ॾिसो, हिन दफ़े सिंध गवर्नमेंट DRA अलाउंस बि जेको आहे मुलाज़िमनि खे न आहे ॾिनो, ऐं उन खां अलावा ॿिया मरातूं जीअं पंजाब खे मिलनि था, KPK खे मिलनि था पिया, असांजे जेको आहे माना सिंध जे मुलाज़िमनि खे उहे शइ नथियूं मिलनि। ॿियो फ़र्क़ु आहे, सेक्रेटरी जे मुलाज़िम जी जेका ॿीणी टीणी पघार आहे, पंहिंजे कोर्ट जे मुलाज़िमनि जी बि ॿीणी टीणी पघार आहे, लेकिन सिविल मुलाज़िम जेको आहे न उहो तमामु तकलीफ़ुनि सां वक़्तु गुज़ारे थो पियो। तव्हांजे साम्हूं असां बि हाणे मुतालबो कंदासीं फरियाल टालपुर साहिबा खां या झकरानी साहिब खां त महिरबानी करे जेको आहे इन शइ में नोटिस वरितो वञे ऐं मुलाज़िमनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। केतिरे ॾुखियाइनि खे मुंहुं ॾिए थो मुलाज़िम? पघार त महदूद आहे, 50 ताईं हूंदी, 50,000। हाणे 50,000 महीनो घी वठंदो, खंडु वठंदो, अटो वठंदो, बड़ी बीमारी कंदो, ॿार खे पढ़ाईंदो या ॿी ज़िंदगी जो कारोबार आहे उनखे मुंहुं ॾींदो। तव्हां ख़बर आहे, हिन दफ़े जेको हिन दौर में जेका तमामु हिकिड़ी माना ख़तरनाक जेका बीमारियूं हलनि थियूं पियूं, तव्हां ॾिसो न, अगरि नंढड़ो ॿारु बीमार थिए थो त उन जे इलाज लाइ बि कम से कम डॉक्टर वटि वञणु, सरकारी इदारनि में त दवाउनि जी त तव्हांखे ख़बर आहे फुक़दान आहे, कंहिं प्राइवेट हॉस्पिटल में कंहिं नंढो मुलाज़िम पंहिंजे ॿार खे खणी थो वञे न, उनजो इलाजु कराइण खां बि उहो तकलीफ़ में आहे। तालीम त पहिरीं जॻह ते आहिनि, असांजा जेका मुलाज़िम हिते बीठा आहियूं सभिनि जा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़नि था पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुलाज़िम तबिके सहूलियतूं ॾींदा, जीअं पंजाब खे सहूलियतूं आहिनि। पंजाब में उस्ताद खे सहूलियत आहे, क्लर्क खे सहूलियत आहे, 17 ग्रेड जे ऑफिसर खे सहूलियत आहे, 16 ग्रेड जे ऑफिसर खे सहूलियत आहे। हाणे असां जेको नायब कासत आहे उनजी पघार आहे 35,000, पंजाब में उनजी तनख़्वाह आहे 70,000। ज़ाहिरी त उहो शयूं पंहिंजो मैनेज करे वठंदो न। असां वरी बि चवंदा न, असां पंहिंजे क़ाइदीन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे बि गुज़ारिश कयूं था पिया, आसिफ अली ज़रदारी साहिब खे गुज़ारिश कयूं था पिया, मुराद अली शाह खे गुज़ारिश कयूं था पिया, डिवीज़न जे प्रेसिडेंट मीर एजाज़ हुसैन खान झकरानी खे गुज़ारिश कयूं था पिया त ख़ुदा मुलाज़िमनि जे मसइलनि जे बारे में संजीदगी सां वेही करे जेको आहे कमेटी जोड़ी वञे, DRA अलाउंस ॾिनो वञे, ऐं असांजी तनख़्वाहूं जेको महांगाई जे मनसिब घटि आहिनि उन्हनि खे जेको आहे बराबरि कयो वञे, जीअं मुलाज़िम जेको आहे सुख जो साह खणी सघे ऐं सुहिणे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़र सफ़र करे सघे। सभु शइ साईं महांगी आहे, कहिड़ी शइ जो नालो खणूं, कहिड़ी हर एशिया जेकी सब्ज़ी ते वञो सब्ज़ी महांगी लॻी पई आहे, गोश्त आहे त गोश्त महांगो लॻो पियो आहे, का बि अहिड़ी शइ न आहे सस्ती जो माण्हू वठी सघे। असां त अलहमदुलिल्लाह वरी बि पघार वारा जेको मज़दूर तबिको आहे उन जे लाइ वॾी ॾुखियाई आहे। साईं इन महांगाई जे दौर में त असां चऊं पिया 50% वधाइणु खपे, पर सरकार सॻोरी त 12% असांजी पघार वधाई आहे। साईं उहो तमामु तकलीफ़ में आहे, नंढो मुलाज़िम तमामु तकलीफ़ में आहे। सर हिकिड़ो 30 खां 35,000 या 40,000 पघार खणे थो, उहो कीअं गुज़ारो कंदो? असां त हैरान आहियूं। असां सिंध गवर्नमेंट खे साईं गवर्नमेंट इनखे अपील कयूं था त असांजो DRA अलाउंस असांखे ॾिनो वञे, असांजो कन्वेंस अलाउंस वधायो वञे, ऐं असांजो जेको मेडिकल अलाउंस आहे, ॾिसो तव्हां मेडिकल केतिरो अलाउंस आहे, इन मां हिकिड़ो मुलाज़िम अगरि पंहिंजे ॿार खे कंहिं डॉक्टर ॾे वञे थो त 1000 रुपयो त सिर्फ़ु उनजी फ़ीस आहे साईं। उन खां अलावा हू पंहिंजूं दवायूं वठे या उहो 1000 रुपयो फ़ीस ॾे। उन खां अलावा कन्वेंस आहे, कन्वेंस अलाउंस बि थोरो ॾिनो वियो आहे। उन खां अलावा असांजो जेको हाउस रेंट आहे, हाउस रेंट जेको ॾिनो वञे त उहो गवर्नमेंट असांखे उन हाउस रेंट में जेको ॾिए थी उन में असांखे जेकॾहिं असांखे क्वार्टर ठाहे असांखे ओतिरा पैसा वठे जेको कन्वेंस इहो हाउस रेंट ॾिए थी त असां उन में बि राज़ी आहियूं। तमामु तकलीफ़ में आहे नंढो मुलाज़िम साईं। असां वधि में वधि अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खे त असां मुलाज़िमनि जे लाइ जल्द खां जल्द जेको आहे उपा वठे। ॾुखियो गुज़ारो थिए थो, ग़रीब किराए जी जॻह आहे, 35,000 पघार, माज़ूर आहे साईं, फिरनि को हिसो, ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। असां साईं पंजाब जी पघार डबल आहे, ट्रिपल, असां ग़रीबनि जी सिंगल गुज़ारो नथो थिए। किराए जी जाइ आहे, अटो महांगो, राशन हे हो, हर शइ महांगी, दवायूं महांगियूं आहिनि, इस्पतालनि में सरकारी में आहे बि न कुझु। ग़रीब माण्हू साईं होॾे प्राइवेट में वठी था वञनि, पटियालो ग़रीब आहे साईं, मोलाई आहे। अलाह वास्ते असांजी पघार वधायो, ग़रीब मिसकिननि जी, सभिनी ग़रीब क्लार्कनि जी, पटियालनि जी पघारियूं वधायो, डबल कयो। वॾी साईं ॾुखियाई अलाह जी कसम, पंजाब जी डबल पघार,
सरहद जी ॿियनि सूबनि जी सभिनी जी डबल, सिंध जी सिंगल आहे, घटि आहे। सिंध सां ज़ुल्म आहे, माटेली वारो सुलूक, असां हर शइ में ज़ुल्म नाजाइज़ी, असां साईं उन्हनि खे आसिफ़ ज़रदारी साहब के सदर साहब के हथु वधूं था, असांजी पघार वधाए, असां ग़रीब साईं गुज़ारो नथा करे सघूं, असां सां इंसाफ़ करे हथु वधूं था। साईं तव्हां ॾिसो जैकाबाद में बिल्कुलु ब्लैक मार्केटिंग हले थी, ज़ख़ीरा अंदोज़ी जेके करनि था उन्हनि जी वजह खां महांगाई ॾींहों ॾींहुं चढ़ंदी वञे थी। सही हाणे मां दुकानदार आहियां, अगरि मूंखे कंड जेको आहे न 185-90 ते मिले थो लाज़मी मां 10 रुपया पंहिंजा रखंदुमि, ख़र्चो आहे। सही महांगाई जेको आहे न हिते जैकाबाद में अतरादू महांगाई आहे। गिह रोज़ जेको आहे न 300 रुपया 400 रुपया कटन ते जेको आहे न वधंदो वञे थो, कोई चेक एंड बैलेंस न आहे। अगरि चेक एंड बैलेंस लाइ निकिरनि था फ़ौरन रेट उन्हनि जा जेको आहिनि हेठि अचनि था। जीअं ऑफिसर शाही जेको आहे न उहो गिटी उहो रोड ख़िरास था कनि, रेट उन्हनि जो जेको आहे न वरी साॻी रेट ते जेको आहे न विकिणनि था। अगरि कोई उन खे चए थो गवर्नमेंट जे रेट जे मुताबिक़, चए भई मां वटि माल न आहे। हाणे भले पूरे जैकाबाद में मां चवां थो जैकाबाद में एतिरो कंड पियो आहे त उहो अधु जेको आहे न सिंध खे हलाए वेंदो, पर उन्हनि ज़ख़ीरा अंदोज़ी करे छॾियो आहे। गिह जा साईं मां चवां थो प्राइवेट घरनि में जेको आहे न गिह जा ईअं टकनि जा टक ईअं ख़ाली थिया आहिनि। जॾहिं इहे ब्लैक मार्केटिंग करनि था, ज़ख़ीरा अंदोज़ी करनि था, लाज़मी पोइ पंहिंजे मनमानी रेट हलाईंदा, ऐं मनमानी रेट जेके दुकानदारनि खे मिलंदा, दुकानदार वीचारा त बाबा पंहिंजो 10-20 रुपया मुनाफ़ो त लाज़मी रखंदो। चांवरनि जो रेट तव्हां ॾिसो, चांवर जेको आहे न हिकिड़े ॾींहं में 1 किलो ते 20 रुपया वधी। हाणे किलो ते जॾहिं 20 रुपया वधे थी, जेको आहे न हिकिड़े पार्सल ते कटे ते 1000 रुपया जेको आहे न उनजो रेट वधे थो। सही मां बिल्कुलु इहो चवंदुसि त जैकाबाद में अतरादू जेको आहे न महांगाई आहे, ज़ख़ीरा अंदोज़ी जे करे ब्लैक मार्केटिंग हले थी। अगरि इन्हनि ते चेक एंड बैलेंस थिए, DC साहब अमर आफ्ताब साहब इन्हनि ख़िलाफ़ु एक्शन खणे, मां गारंटी सां चवां थो, साईं तव्हांजी तवासुस सां चवां थो, इंशाल्लाह जेको आहे न महांगाई कंट्रोल थींदी। दुकानदार खे महांगाई शइ मिले तॾहिं महांगाई। साईं मूंखे गिह जेको आहे न इन टाइम मूंखे गिह जेको आहे न 470 रुपया मिले थो, लाज़मी मां 480-90 में हलाईंदुमि 20 रुपया। मूंखे उहो गिह जेको आहे न 430 ते मिले, मां चरियो जो 470 ते हलाईंदुमि। मां पंहिंजे रोज़गार ते ॾिसां थो साईं, बिल्कुलु इहे महांगा ॾियनि था त उन ख़ातिर असां जेको आहे न इहे रेट हलायूं था। सर अमर आफ्ताब साहब खे तक़रीबन वक़्तनि फ़क़्तनि असां ॾिसंदा आहियूं, उन जी महिरबानी आहे, उहो ग़रीबनि लाइ करे थो। मां चवां थो मां असां दुकानदारनि लाइ करे थो, पर साहब ख़ुदा रा हथ ॿधे तोखे रिक्वेस्ट आहे, बराए महिरबानी तूं पंहिंजा प्राइवेट माण्हू मोकिलींदो कर, ॼण उहो अचनि चापो हणनि, उन्हनि जा रेट चेक करनि, पोइ साईं तव्हां उन्हनि ते जुर्मानो। साईं तव्हांखे सभु सुञाणनि था, तव्हांजे अचण सां फ़ौरन रेट हेठि थियनि था, तव्हांजे वञण खां पोइ रेट उहो साॻिया अचनि था। बिल्कुलु ब्लैक मार्केटिंग आहे, सभु ख़बर आहे। साईं तुंहिंजो कंड जा जेके आहिनि केतिरा गोदाम पकड़िजी विया, गिह जा केतिरा गोदाम भरियल आहिनि, साईं ब्लैक मार्केटिंग हले थी न सर। साईं उहो ब्लैक माफिया जेके बासर आहिनि, उन्हनि ते बासरनि जा हथ बि आहिनि, ऐं बासरनि सां जेके आहिनि भाईवार बि आहिनि, त लाज़मी उन्हनि ते कोई हथु केरु विझंदो साईं। मथो महांगाई आहे सम्झी न, कॾहिं ॾावी महांगो आहे, कॾहिं ॾावी सस्तो आहे, बसि। पर माण्हू चवंदा दुकानदार पंहिंजा रेट हणनि था, कोई पंहिंजा रेट न आहिनि, उतो ई महांगो मिले थो सौदो। रोज़ टैक्सां लॻाईंदा वञनि था, ज़ाहिर महांगो ई मिलंदो न। खंडु 73 रुपया हलाईंदा पिया, हा बसि 70 रुपये 71 रुपये पए थी खंडु, बसि वड़ा दुकान जो ख़बर थो पवनि। महांगी सभु महांगी मिलंदी, 10 रुपया 5 रुपया दौड़ किले ते रखे ॾेई छॾींदो, कॉम्पिटिशन दौड़ लॻो पिया, ख़बर थो पवनि। जी नाज़रीन, तव्हां मुख़्तलिफ़ ॾियारीदार मज़दूरनि जी पोरेतनि जी धाह ॿुधी, जेके पंहिंजो मौक़े परस्त दुकानदार बि आहिनि, उहे बि उन्हनि खे शयूं महांगियूं ॾियनि था, खाधे पीते जी शयूं, जंहिंजे करे उन्हनि जे बचनि जो गुज़र सफ़र ई तमामु घणो मुश्किल थी वियो आहे। ऐं कन हालतुनि में त उनखे वेलनि जा वेला बुख ते थो वेहणो पवे। मुख़्तलिफ़ माण्हू इहे दाहूं कयूं, ऐं रेट कंट्रोल अथॉरिटी उन बाबति कंहिं बि क़िस्म जो किरदारु नज़र नथो अचे, त उहे उन्हनि जो को अहसासु करे गवर्नमेंट पारां ऐलानियल रेट ते अमल कराइनि, ख़ासि करे खाधे पीते जी शयुनि जे रेट ते अमल कराइनि, त जीअं माण्हू जो घटि में घटि पेट गुज़र त थिए। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।